इंसानी स्मगलिंग वॾो चैलेंज आहे जंहिंखे मुंहुं ॾियण लाइ आला सतही इजलास शुरू करणो पवंदो। यूनान ॿेड़ी हादसे में 5 पाकिस्तानी ॿुॾी फोत थिया। माज़ी में कयल फ़ैसिलनि जी रोशनी में ॿीहर हिकमत अमली तइ कंदासीं। पॉलिसी रेट 22% खां घटिजी 13% ते अची वियो आहे, जंहिंसां सीड़पकारी वधंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो वफ़ाक़ी काबीना जे इजलास खे ख़िताब। इजलास में सिद्दीकुल फारूक ऐं कर्क में पोलियो टीम सां गॾु मौजूद शहीद पुलिस एहलकार लाइ बि फातिहा ख़्वानी कई वई। तो हम हर वक्त अवेलेबल हैं आपसे इस हवाले से बैठ के, जैसे मैंने वज़ीर आज़म साहब की ख्वाहिश का इजहार किया कि वो कहते थे कि आप एक दफ़ा आपकी टीम के साथ बैठ के इसका ये जो लीगल एंगल हैं इनको कवर कर लिया जाए। मदरसन बाबत बिल पार्लियामेंट के गज़ल इजलास में मंजूर कराने से मशरूत। हुकूमत मौलाना फजल रहमान सां ॻाल्हाइण लाइ तैयार आहे। कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर आज़म नज़ीर तार जो क़ौमी असेंबली जे इजलास में ख़िताब। चवे थो वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ मौलाना फजल रहमान सां ॻाल्हियूं करण लाइ चयो आहे। अब तमाम तब तंजीमात मदारिस ने रात को मीटिंग करके एक वाज़ेह मौक़िफ़ दे दिया है कि ये एक्ट है और हम इसको एक्ट तस्लीम करते हैं और नोटिफिकेशन का मुतालबा। JUI सरबराह मौलाना फजल रहमान मदरसन वारे बिल में कंहिं बि क़िस्म जे इम्कानी तरमीम खे रद्द करे छॾियो। चवे थो मदरसन जी रजिस्ट्रेशन वारे बिल में हुकूमत पाण वॾी रुकावट आहे। इहो राज़ हाणे साम्हूं आयो आहे त असांजी कानून साज़ी IMF जी मर्ज़ीअ सां थी रही आहे। बिल में वधीक का बि तरमीम क़बूल न कई वेंदी। हुकूमत ॻाल्हि न मञी त फ़ैसिलो मैदान ते थींदो। सिंध सरकार जो वफ़ाक़ खां K4 मनसूबे लाइ फौरी तौर ते 10 अरब रुपया ॾियण जो मुतालबो। KB फीडर जे 38 मिलियन खे सीमेंट कंक्रीट जी लाइन लॻाइणी आहे। वॾे वज़ीर सैद बरादरी शाह जूं सखर में मीडिया सां ॻाल्हियूं। चवे थो K4 पाइप लाइन सां कराची खे 510 क्यूसिक इज़ाफ़ी पानी फराहम थींदो। मनसूबे ते 39 अरब 92 करोड़ रुपया ख़र्च थींदा। सिंध हुकूमत ऐं वफ़ाक़ 50% रक़म ॾींदा। क़ौमी असेंबली में राना तनवीर ऐं यसद कैसर में सख्त जुमलन जी ॾेवट। ऐवान में गोड़। वफ़ाक़ी वज़ीर राना तनवीर तहरीक इंसाफ़ के फाशिस्ट करार ॾींदे चयो आहे त तहरीक इंसाफ़ जे अॻवान हिटलर ऐं मौसिलेनी खे बि पोइ ते छॾे ॾिनो आहे। ख़ैबर पख्तूनख्वा जा वसीला इस्तेमाल करे वफ़ाक़ ते चढ़ाई कई वई। पंजाब हुकूमत चाहे त 10 लख माण्हू आणे सघे थी। 4 सालनि ताईं मुल्की मईशत जी तबाही करण ते हिननि खे शर्म अचणु घुर्जे। तहरीक इंसाफ़ सिविल नाफरमानी जे सॾ ते विरहाइजी वई। सिविल नाफरमानी जे हवाले सां अॼु बानीअ खे ॿुधाइणो हो, पर सूरत-ए-हाल अञा ताईं वाज़ेह न आहे। वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर जूं मीडिया सां ॻाल्हियूं। PTI चेयरमैन बैरिस्टर गोहर चयो आहे त सिविल नाफरमानी जी तहरीक PTI बानी ॾिनी, उहो ई वापसि वठी सघे थो। शेर अफ़ज़ल मरवत चयो त फ़िलहाल बानी PTI पार्टीअ जी तजवीज़ ते सिविल नाफरमानीअ वारी तहरीक मुलतवी करे छॾी आहे। शौकत यूसुफ ज़ई चयो त ॻाल्हियुनि वारी कमेटी जे क़याम बाद सिविल नाफरमानी वारी तहरीक मुलतवी कई वई आहे। ये गन पॉइंट के ऊपर तो मुज़ाकरात नहीं हो सकते कि आप बार बार जो है इस्लामाबाद पे हमला करें, साथ जो है कॉल दें सिविल नाफरमानी की, और उसके बाद के मुज़ाकरात भी होने हैं। इहो नथो थी सघे त हमला करियो, सिविल नाफरमानी जी तहरीक हलायो ऐं ॻाल्हियूं बि करियो। बचाव वारे वज़ीर ख्वाजा आसिफ जूं क़ौमी असेंबली में ॻाल्हियूं। चवे थो गन पॉइंट ते ॻाल्हियूं न थी सघंदियूं। सिंध जे तालीम खाते पारां सियारे जी मोकलुनि जो ऐलान। सूबे जा तालीमी इदारा 21 खां 31 डिसंबर ताईं बंदि रहंदा। नोटिफिकेशन जारी।
शहीद रानी बेनज़ीर भुट्टो जी वरसीअ जी मुख्य तकरीब गड़ी खुदा बख्श भुट्टो में थींदी। लखें जियाला शरीक थींदा। मुल्क में नाकारी प्रोपेगेंडा कई पई वञे। चीनी सीड़पकारनि सां तरक़ियाती मंसूबनि ते ॻाल्हियूं थियूं आहिनि। सिंध हुकूमत ट्रांसपोर्ट सेक्टर में इनकलाबी कदम खया आहिनि। पीपी चेयरमैन जल्द नौजवाननि लाइ अहम मंसूबो शुरू कंदो। रोड सेफ्टी जे कानून ते अमल कराईंदासीं। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून कराची में प्रेस कॉन्फ्रेंस चवे तो कुछ ॾींहं अंदर मलिर एक्सप्रेस वे जो फेज़ 1 मुकम्मल थी वेंदो। खैबर पख्तूनख्वा में शाम खां पोइ को बि पुलिस वारो रोड ते नथो निकिरी सघे। पीटीआई जी लीडरशिप धमकियूं पसंद कंदी आहे। कराची जे पब्लिक अकाउंट्स कमेटी जुडो टाउन कमेटी जे टाउन ऑफिसर के 80 लख रुपयनि जी घोबियुनि जी इल्ज़ाम हेठि मुअत्तल करे छॾियो। टाउन कमेटी जुडो पारां पाणी निकाल करण लाइ वाटर पंप 4,80,000 रुपयनि में ख़रीद करण जो इंकशाफ। पीएसी पारां टेंडर खां सवाइ कोटेशन ते ख़रीदारी में 73 लख रुपया ख़र्च करण वारे मामले जी चीफ सेक्रेटरी खे जांच जी हिदायत। टाउन कमेटी जे समूरनि मुलाज़िमनि जी तस्दीक लाइ जांच जो हुकुम। पीएसी चेयरमैन निसार अहमद खोड़ो चया त ऑफिसरनि जी ख़राब कारकर्दगीअ सबब सिंध हुकूमत जी बदनामी थी रही आहे। लंदन में क़त्ल थियल निगरी सारा जे केस में पीओ माटेली माउ ऐं चाचे खे सज़ा। लंदन जी अदालत केस में सारा जे पीओ ऐं माटेली माउ खे जनम टीप जी सज़ा ॿुधाए छॾी। अदालत केस में नामज़द सारा जे चाचे खे 16 साल क़ैद जी सज़ा जो फ़ैसिलो ॿुधायो। इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू मिस्र रवानो थी वियो। ईंदड़ कुछ ॾींहनि में हमास सां जंग बंदी मुआहिदो थियण जो इम्कान। हमास जो चवणु आहे त इसराइल नयूं शर्तियूं लागू करणु बंदि करे त जंग बंदी थी सघे थी। दखण अफ्रीका पहिरीं वनडे मैच में पाकिस्तान के खटण लाइ 240 रन्स जो टारगेट ॾेई छॾियो। अफ्रीका टॉस खटे पहिरियां बैटिंग कई। सलमान अली आगा 4 रांदीगरनि खे आउट कयो। इब्राहिम 2, साइम अयूब ऐं शाहिन शाह अफरीदी हिकु विकेट वरिती।